إن قارون كان من قوم موسى فبغى عليهم وآتيناه من الكنوز ما إن مفاتحه لتنوء بالعصبة أولي القوة إذ قال له قومه لا تفرح إن الله لا يحب الفرحين وابتغ فيما آتاك الله الدار الآخرة ولا تنس نصيبك من الدنيا وأحسن كما أحسن الله إليك ولا تبغ الفساد في الأرض إن الله لا يحب المفسدين صدق الله العلي العظيم اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. अल्लाह तबारक व तआला जे कलाम मुक़द्दस मां सूरतुल क़सस जी आयत नंबर 76 खां तिलावत आहे। अल्लाह साईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में कारून जेको उन्हनि जे मुक़ाबले जो दुश्मन हुयो, जंहिंजो नालो कारह बि मशहूर आहे, वॾो मालदार हुयो। अल्लाह जे नबीअ जॾहिं दीन जी दावत ॾिनी, जॾहिं उन अल्लाह तबारक व तआला जे तरफ़ उन्हनि खे सॾियो, त जॾहिं महिनत थींदी आहे त महिनत जो नतीजो बि अल्लाह तबारक व तआला उनखे ॾियणु फरमाईंदो आहे। त ज़ाहिर आहे क़ौम मां कुझु माण्हू मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम जे तरफ़ मुतवजह थींदा रहनि पिया। कारून खे इहा ॻणती त इहे जेके आहिनि आहिस्ता आहिस्ता पंहिंजी ज़बान या पंहिंजे इन अलाह जे नुसरत जे ज़रिए सां माण्हुनि जे मथां ग़ालिब अची वेंदा ऐं माण्हुनि जे मथां पंहिंजी ॻाल्हि मञाए वेंदा। तंहिंजे करे वक़्तन फ़वक़्तन इहो मूसा अलैहिस्सलाम ऐं हारून अलैहिस्सलाम जे मुक़ाबले में ईंदो रहंदो हुयो। जॾहिं इन पंहिंजे तकबर जी, वॾाईअ जी ऐं बग़ावत जी ऐं नाफ़रमानी जी इंतिहा करे छॾी, अल्लाह तबारक व तआला पोइ उनखे सज़ा ॾियण जो फ़ैसिलो करणु फरमायो। ऐं क़ुरान फरमाए त कारून खे माल ऐं दौलत एतिरी हुई, इन मफ़ातिहु लतनूउ बिलउस्बति उलिल क़ुव्वा। फरमाई त उनजे माल खे ऐं उनजे माल जूं जेके चाबियूं हूंदियूं हुयूं त उन्हनि खे चङा भला ताक़तवर माण्हू जेके आहिनि खणंदा हुया। ऐं साईं मुंहिंजे खे चवां त उन में ज़रूरी न आहे त उन वक़्त जूं चाबियूं अहिड़ियूं हुजनि जीअं असां नंढियूं चाबियूं आहिनि। उन वक़्त जूं चाबियूं बि वॾियूं ऐं उहो हिकिड़ो बख़ील क़िस्म जो इंसानु हुयो, जंहिंजे करे हीअं त माण्हू सिर्फ़ु पंहिंजो को ख़ज़ानो जमा करे उनखे बंदि कंदो आहे, हो पंहिंजा कपिड़ा ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं जेके शयूं हूंदियूं आहिनि न, त उन्हनि खे बि ख़ज़ाने में संदूकचनि में बंदि करे उनखे तालो हणी करे ऐं चाबियूं जेके आहिनि पंहिंजे हवाले कंदो ऐं पंहिंजे नौकरनि खे खणाईंदो। इन हिसाब सां उन वटि चाबियूं घणियूं हुयूं। बहरहाल बख़ील माण्हू जेतिरो मालदार ओतिरो बख़ील। त उन जॾहिं उन जा ख़ज़ाना एतिरा हुया जो माण्हू उन जे ख़ज़ाननि खे ॾिसी करे रश्क कंदा हुआ। माण्हू चवंदा त केतिरो त अल्लाह तबारक व तआला हिनखे नसीब वारो कयो आहे, एॾो माल, एॾी दौलत, एॾी अयाशी, एॾी अशरत, एॾी जेका आहे दुनिया जे अंदरि इनखे जॾहिं ज़ाहिर आहे हिकिड़ो ख़ज़ाननि वारो माण्हू हलंदो आहे त माण्हुनि जे साम्हूं हुनजो हिकिड़ो रोब त वेंदो आहे न, वॾो मालदार माण्हू। इन जूं क़ीमती गाॾियूं, इन जा क़ीमती कपिड़ा, इन जो उथण वेहण, इन जो ठाठ बाट ऐं इन जो सभु तालुकात वग़ैरह, इन जे करे माण्हू चवंदा आहिनि यार असांजो बि जेकर नसीब अहिड़ो हुजे। त उन वक़्त में जेके कारून जा हमनवा हुया ऐं कुझु बनी इसराइली बि इन शइ जी ख़्वाहिश कनि पिया त काश जो असांखे बि अहिड़ो नसीब मिलिया पिया, वाह जो हिनखे नसीब मिलियो, एॾी दौलत, एॾो माल। पोइ अचे हुनखे खुटी खयो, हुन कारून खे, कारह बि नालो हुयो हुनजो, इन कारह खे अचे जो खुटीअ खयो त मूसा अलैहिस्सलाम सां अटकण लॻो। तोखे जेकर नाहे मञणो त न वञ खणी, अलाह जे दीन सां, अलाह जे नबीअ सां अटकण जी ज़रूरत कहिड़ी आहे? अहिड़े नमूने सां दुनिया में बि ईअं आहे, जेकॾहिं को माण्हू जेसीं ताईं ख़ामोश आहे, दीन ते अमल नथो करे, तेसीं ताईं उहो ॼण त हिकिड़ो विच वारी ज़िंदगी में आहे। पर जेकॾहिं हिकिड़ो माण्हू अमल बि न करे, वरी रहंदो वरी दीन जे मथां एतिराज़ वेठो करे, या दीनदारनि जे मथां वेठो कीचड़ वेठो उछलाए, या उन्हनि जे मथां घटो पियो ॻाल्हाए, बकवास पियो करे, त पोइ उनखे वरी तव्हां ॾिसंदव त सज़ा बि अहिड़ी ओड़ी मिलंदी आहे। त हिनखे बि सज़ा मिली। हिन छा कयो जो हिकिड़े हसीन जमील उन वक़्त में हुकुम नाज़िल थियो ग़ैबी तरफ़ खां त बाबा जेको बदकारी कंदो उन जे लाइ अहिड़े क़िस्म जी सज़ा आहे। त हुनजो दिमाग़ हुयो पंहिंजी जाइ ते, उनजो इहा सज़ा ॿुधी त बाबा उन जे लाइ ख़तमु आहे, हलाकत आहे उन जे लाइ। त
त उन हिकिड़ी नौजवान हसी चङी छोकिरी खे तयारु कयो ऐं उनखे पैसा ॾिनई उनखे पैसा ॾेई करे चवनि था त हिकिड़ो सोन जो भरियल थाल जेको आहे उनजे हवाले कई चई त हे तुंहिंजे मथां थाल आहे इहो तुंहिंजी मिल्कियत में हवाले आहे वञी करे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां बदकारी जो इल्ज़ाम हणो जॾहिं हुन औरत जेका आहे हिमत करे हाणे पैसो आहे पैसो एॾी ख़राबु शइ आहे माल दौलत जी चमक हुन ॾिठी हिन जे करे पोइ सभु जेके लीता निकल जेके आहिनि उहा सम्झो त लताड़े वई त हुन औरत बि ख़्यालु रखियो न कई हम न तम मूसा अलैहिस्सलाम हिकु जॻह ते बीह करे अलाह जो पैगाम पहुचाए पियो माण्हुनि खे गॾु करणु शुरू कयो फलाणो हेॾे चो हेॾे चो हेॾे चो छा थियो आहे चई त नऊज़ बिल्लाह मूसा अलैहिस्सलाम जे कम सां बदकारी कई ऐं उनखे को हमल बि हुयो खणी ॿिए खां या कंहिंखां बि चई त हे जेको पेट में हमल आहे न इहो मूसा अलैहिस्सलाम मूसा अलैहिस्सलाम अलाह जो जलील क़दर पैगंबर हुयो जलाली ताक़ी हुयो उहो फौरन जेको ॻाल्हि खे सम्झी हुनखे चई त सच ॻाल्हि आहे न त अहिड़ी हालत थींदी तोसां जो सुभाणे न माल बचंदी न सिर बचंदी सच ॻाल्हि आहे सम्झई त मूसा अलैहिस्सलाम ज़ाहिर आहे हिकिड़े सचे माण्हू जो ॻाल्हाइणो हिन जो अखियूं हिकिड़ियूं पंहिंजियूं हूंदियूं हुनखे मूसा अलैहिस्सलाम चयो सच ॻाल्हि आहे त पोइ न उते ई जेको आहे ॻाल्हि मञी वरिती चई मूंखे कारून माल ॾिनो उन माल जे करे मूं कूड़ी तो मथां अहिड़ी का ॻाल्हि आहे मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे कावड़ लॻी चई भेण एॾो वॾो ज़ुल्म हिकु त तूं दीन जी ॻाल्हि मञे कोन मां ॾींहं राति महिनत कयां अलाह जे हिन जी पैगाम जी दावत ॾियां अलाह जी इबादत जी तरफ़ सरियां मां ॾोह कहिड़ो कयो मां तोखे कहिड़ो इज़ाम मां तोखां न बादशाह थो कसियां न काशे थो कसियां उहा हिकिड़ी कुदरती शइ आहे अलाह जा नबी जॾहिं महिनत कंदा आहिनि त अलाह पाक कुदरती तौर ते पंहिंजो पाण उन्हनि खे हिकिड़ो मक़ाम इज़त दुनिया जे तख़्त ते नसीब फरमाईंदो आहे जेका इज़त ऐं मक़ाम जेको आहे दुनिया वारनि खां बर्दाश्त न आहे थींदी अवां ॾिसंदा त जेकॾहिं हर कंहिं बि माण्हू खे जेकॾहिं चहिरे ते सुनत ॾिसंदा टोपी ॾिसंदा त हुनखे ॼण मिर्च लॻंदा चवंदा मुला हालांकि हर को दीनदार हर को नमाज़ी परहेज़गार उहो मौलवी न आहे हूंदो पर हुनखे चवंदा मुला ओ मौलवी छाजे करे हुनखे ख़बर आहे त असांजे ख़्वाहिशुनि ते ऐं असांजा जेके नफ़्सानी जेके असांजा जज़्बात आहिनि इन्हनि ते जेकॾहिं धकु हणंदड़ जेका क़ौम आहे त उहा ई आहे असांजे जज़्बात ते धकु हणंदी हिकिड़ो माण्हू शराब पीअंदो हिकिड़ो माण्हू बदकारी कंदो हिकिड़ो माण्हू व्याजी हूंदो ज़ाहिर आहे ॿियो न त भला हुनखे कॾहिं चवंदो न त भला 3 ॾींहं खां ॾिसंदो व्याजो कंदो राशि में ज़ाहिर आहे बुरे माण्हू खे त बुरी नज़र सां ॾिसबो ईअं त कोन्हे त हुजे बि बुरो वरी उनखे माण्हू नेक चए त साईं भाउ हाजी साहिब ईअं त कोन थींदो न ज़ाहिर आहे बुरे माण्हू खे बुरी नज़र सां ॾिसबो त अहिड़े नमूने सां इन्हनि जे इन गुनाहनि खे जुर्मनि खे वाइखो करण वारो दीन आहे अलाह जो अल्लाह तबारक व तआला असल में शैतान ऐं रहमान जो टकर जेको शुरू खां हले थो शैतान जेको आहे पंहिंजी महिनत करे थो अलाह जे रहमान जा सिफ़त वारा माण्हू बाना रब जे दीन वारा उहे पंहिंजी महिनत में लॻा पिया शैतान जेको आहे हद खां तजावुज़ बि करे थो जहिड़े नमूने सां इहे पंहिंजे वक़्तनि जा हर नबीअ खे पंहिंजे वक़्त ते फिरौन मिलिया उन्हनि फिरौन नबियनि खे सतायो उन्हनि अॻवानी कई उन्हनि सां हरू भरू अची करे अटकिया हरू भरू खे निशानो बणाइण त अहिड़े नमूने सां असांजी बि जेका महिनत आहे न दीन वारी असांजी कामिल महिनत न आहे जंहिंजे करे असांजे साम्हूं को टकराव वारो जॾहिं असां दीन ते कामिल महिनत कंदासीं न त बाक़ाइदा माण्हू हीअं टकर में अची बीह रहंदो हुन सां मुक़ाबिलो करणो पवंदो पोइ या जेको आहे मिल असां ॿारियूं या ॿारियूं ॻाल्हि हिकिड़ी थींदी ॿ ॻाल्हियूं सो अहिड़े नमूने सां सो अल्लाह तबारक व तआला पोइ उनखे वरी फतह बि अता थो फरमाए जॾहिं माण्हू दीन ते डटजी करे बीह थो रहे त पोइ अल्लाह पाक उनखे फतह बि अता थो फरमाए जीअं हेॾे तव्हां ॾिसो त मुआशिरे जे अंदरि बेइंसाफ़ियूं नाइंसाफ़ियूं तमामु घणियूं असांजे ईमान जे अंदरि कमज़ोरी तमामु घणी पर जॾहिं वरी इहो दीनदार अल्लाह तबारक व तआला जे कलमे खे बुलंद करण जे ख़ातिर जॾहिं बीह थो रहे मज़बूतीअ सां त अल्लाह उनखे अहिड़ी ताक़त थो ॾे जो दुनिया जूं सभु ताक़तूं मिटिजी करे रेज़ा रेज़ा थी वेंदियूं हे तव्हां जेको गुज़िरियल महीननि जे अंदरि कराची जी मदीना मस्जिद जो वाक़ियो ॿुधो हूंदो त बाक़ाइदा सुप्रीम कोर्ट पाकिस्तान जी ऑर्डर कढियो त इन मस्जिद खे ड्रायो अचे जो मुला बीठा अचे जेके चवंदा आहिनि त मुला सिर्फ़ु कुर्सी जे लाइ विढ़नि था फलाणे जे लाइ विढ़नि था अचे जो मुला बीठा अचे 24 कलाक मुला ते चौकीदारी ॾियनि पिया चवनि पिया त भली घणी बिल्डोज़र खणी अचो पहिरियां असांजी जान तां बिल्डोज़र गुज़ारींदो पोइ मस्जिद ते वेंदा जॾहिं उन्हनि जेको एहतजाज कया लखनि माण्हुनि जा अचे जो एहतजाज कयूं इहो उते महिनत कयूं उन्हनि जी महिनत खे सलाम आहे जेके हुया उन्हनि मस्जिद बचाए ॾेखारी सुप्रीम कोर्ट ऑर्डर कढियो बाक़ाइदा गवर्नमेंट जेको आहे पंहिंजा जेके इहे मशीनरी खणी करे उते पहुती बि सही त साईं मस्जिद ठाहींदासीं वॾी टिमांड मस्जिद टिमंज़िला मस्जिद वॾी मस्जिद जामे मस्जिद हा इहो अलामा राशिद जमीयत उलमा इस्लाम जो सो ॻाल्हि हिननि जी कयां थी जमात वारा वीचारा पंहिंजी महिनत कंदा माण्हुनि खे ॻाल्हियूं ईंदा आहिनि घणियूं पर इहे कम हिननि जा अहिड़ा आहिनि जेके कम असां खां पुॼनि इन्हनि कमनि जे करे अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे बख़्शे त मर्ज़ी जो मालिक
इन अमल है इन अमलन सां असां मुक़ाबिलो नथा करे सघूं हज़रत ताज महमूद रोटी रहमतुल्लाह अलैहि जी और मस्जिद हिफ़ाज़त कई अहिड़े नमूने साईं राशिद साहब हेॾे सखर में साईं कराचीअ में बहरहाल जाते माना स्टैंड वठी करे बीहनि था त पोइ जेको आहे दुनिया खे लोॾो आहे वरी सॼी दुनिया हिकु तरफ़ थी पए पोइ इहे वाणिया बि अची जॻहि ते पिया कनि फलाणा बि अची जॻहि ते नेठि सुप्रीम कोर्ट खे पसपा थियणो पियो हालांकि सुप्रीम कोर्ट अहिड़ो इदारो आहे जेको वज़ीर आज़म खे बि हटाए छॾे पंहिंजे कलम वज़ीर केतिरा वज़ीर आज़म हटाए सुप्रीम कोर्ट पर अल्लाह जे घर जे मथां जॾहिं मुस्लमान सुपर पावर थी करे बीह रहिया सुप्रीम कोर्ट खे लोॾो आहे वञी छा करे सुप्रीम कोर्ट त अहिड़े नमूने सां इहा दीनदारनि जी महिनत आहे इहा अल्लाह तबारक व तआला जे इहा दीन जे लाइ महिनत आहे कुर्बानियूं आहिनि जॾहिं माण्हू इहा कुर्बानी ॾींदो त पोइ अल्लाह पाक जे दीन जे ख़ातिर रब साईं उन जे मर्तबे खे बुलंद बि कान फरमाईंदो बहरहाल क़ुरान फरमाए इन क़ारून कान मिन क़ौमि मूसा फबग़ा अलैहिम फरमाईंदा क़ारून मूसा अलैहि सलाम जी क़ौम मां हुयो उन बग़ावत कई उन्हनि सां वातीनाहु मिनल कुनूज़ असां उनखे खज़ाना घणा ॾिनासीं जंहिंमां मालूम थियो त खज़ाननि जो घणो हुजणु कामयाबी जी निशानी न आहे बल्कि गुरबत हुजणु कामयाबी जी निशानी आहे छो त अक्सर नबी अल्लाह जा ग़रीब रहिया अल्लाह जा अक्सर नबी ग़रीब रहिया आहिनि फरमाईंदा वातीनाहु मिनल कुनूज़ मा इन मफातिहहु लतनूहु बिलउस्बति फरमाईंदा उन जूं चाबियूं जेके आहिनि ताक़तवर माण्हू खणंदा हुआ उलिल कुव्वत ताक़तवर इज़ क़ाल लहू क़ौमुहु ला तफ़रह ऐं क़ौम वारा उनखे चवंदा ज़ाहिर आहे क़ौम जे अंदरि संजीदा माण्हू बि रहनि था उहे उनखे चवंदा बाबा तूं असांजो सरकार आहे वॾो आहे पाण खे वॾेरो सम्झंदो पर इहो जेको इहो तकबुर करे थो अल्लाह जे नबीअ जे साम्हूं जेको अटकाईंदो न इहो तोखे अची वेंदो क़ौम वारा चवंदा हुनखे सियाणा माण्हू बि रहनि था जिते किथे भली खणो न अंदाज़ में पर उनखे चवंदा बाबा इहो तुंहिंजो तकबुर कारून इहो तुंहिंजो तकबुर ला तफ़रह एतिरा आहे न पंहिंजे पाण ते इन अल्लाह ला युहिब्बुल वरीन अल्लाह पाक खे तकबुर पसंदि आहे फरमाईंदा वब्तग़ि फीमा आताक अल्लाहु दारुल आखिरत फरमाईंदा तलाश कर उन जे अंदरि जेको अल्लाह तोखे अता फरमायो दारुल आखिरत यानी आखिरत जे घर खे तलाश कर आखिरत जे घर जे लाइ महिनत कर वला तंस नसीबक मिन दुनिया फरमाईंदा दुनिया जे इन हिसे खे जेको इन जे करे दुनिया जे हिसे जे करे अल्लाह पाक न विसार वाहसिन कमा अहसन अल्लाहु इलैक रब सां ओड़ो हुस्न सलूक कर जी अल्लाह तोसां मदद करण फरमाई वला तबगिल फसाद फिल अर्द ज़मीन में फसाद न फैलाए इन अल्लाह ला युहिब्बुल मुफसिदीन फरमाए अल्लाह पाक फसादन के पसंद ना है करण फरमाइंदो क़ाल इन्नमा ऊतीतु अला इल्मिन इंदी कारून एड़ो ज़ालिम हुयो उन इए न चयो त हे जेको माल मिल्कियत मिली त अल्लाह जी मेहरबानी न इहो त मुंहिंजो पंहिंजो कमाल मां वॾो होशियार मां होशियार माण्हू मां वापारी मां ताजर मां हर शइ मां पाण कमाई हिन में जीअं पियो छा एड़ो ज़ालिम हुयो तकबुर कई अवलम यअलम अन अल्लाह क़द अहलक त उनखे चयो तोखे ख़बर न अल्लाह पाक तोखां अॻु में केतिरियुनि क़ौमुनि खे हलाक करण फरमायो ॻोठनि जा ॻोठ रब हलाक कया क़द अहलक मिनल क़ुरून मन हुवा अशद्दु मिन्हु क़ुव्वा उहे ताक़त में बि तोखां ॾाढा हुया व अक्सरु जमात में बि घणा हुया वला युसअलु अन ज़ुनूबिहिमुल मुजरिमून फरमाई त इन मुजरिमनि खां सवाल न कयो वेंदो जुर्म जे बारे में फरमाई त अल्लाह पाक मुजरिमनि सां ॻाल्हाईंदो न फखरज अला क़ौमिही फी ज़ीनते हिकु दफ़े पंहिंजी क़ौम जे साम्हूं हार सिंगार सां निकितो ॿार क़ाल अलज़ीन युरीदून अल हयात दुनिया दुनिया जा जेके पुॼारी हुया उन्हनि चयो या लैत लना हाय हाय एॾो माल एॾो मर्तबो हीअं जो वञे थो त रोड ब्लॉक पुलिस लॻी पई आहे ऐं जेके माण्हू जेके तारा फाड़े ॾिसंदा असां ॿिया हलंदा हुआ त ईअं गर्मीअ में एसियुनि में एयरकंडीशन में अहिड़े नमूने सां वात फाड़े ॾिसंदा इन मां मालूम थियो मालदारनि खे कॾहिं बि एतिरा ई न रखियो मालदारी हुजण ई कामयाबी जी निशानी आहे कोन जंहिं हाल में आहे अल्लाह पाक जो शुक्र अदा करे अल्लाह तबारक व तआला इन जी ज़िंदगी खे बाबरकत बनाइण फरमाई कॾहिं बि माण्हू मरो बि न थिए फ़र्क़ु बि नथो पए वरी करोड़नि जी ॻाल्हि कहिड़ो फ़र्क़ु थो पए कहिड़ी हैसियत आहे अल्लाह पाक जेकॾहिं ईमान जी हालत में जन्नत जी जेकॾहिं टिकट ॾियणु फरमाई त वरी कामयाबी आहे फरमाए त या लई तलना हो चवनि पिया क़ौम वारा दुनिया जे हयाती खे जेके पसंदि कनि पिया या लई तलना हाय हाय एॾो माल या लई त यानी पंहिंजो यानी ताजुब पिया कनि मतिलबु ऊतिया क़ारून चवनि पिया त असांजे लाइ माल छो न आहे जहिड़ो क़ारून खे ॾिनई इन्नहु लज़ू हज़्ज़िन अज़ीम इनखे त वॾो हिसो मिलियो माल जो वक़ाल अलज़ीन ऊतुल इल्म उते बि इल्म वारा हुया आलिम हुया जेके सम्झनि पिया इन ॻाल्हि खे चवनि पिया उन्हनि खे त ज़ालिम वैलकुम सवाबुल्लाहि ख़ैरुल लिमन आमन व अमिल सालिहा तव्हांजे मथां अल्लाह जी हलाकत हुजे माल जे करे अमल सालिह खे पुॼी था ॾियो तव्हां सम्झो नथा जेको ईमान अमल सालिह इन खां वधीक दौलत ई कोन्हे काइनात जी तव्हां ईमान अमल सालिह जे मुक़ाबले में हिन दौलत खे दुनिया जे चंद टकनि जी दौलत इहे चंद ॾींहंनि में माना का ख़बर न आहे अॼु राति बि ज़िंदा हूंदासीं कोन हूंदासीं इन्हनि टकनि जे करे जेको पंहिंजे ईमान अमल सालिह ते हुनखे तरजीह थो ॾे पंहिंजो पाण ते फ़ख़ुरु कर अल्लाह ईमान जे अमल सालिह जी दौलत था फरमाए हो जेकर नमाज़ नथो पढ़े तूं नमाज़ पढ़ंदो अल्लाह जो शुक्र अदा कर मुंहिंजा अल्लाह साईं मूंखे तो नमाज़ जहिड़ी दौलत नसीब फरमाई ॿियनि जे लाइ बि माण्हू हिदायत जी दुआ घुरे पर इन पंहिंजे अमलनि सालिह ते ईमान ते फ़ख़ुरु करे इन फ़ख़ुर जे करे दिलि जे अंदरि जेका ख़ुशी जी कैफ़ियत पैदा थींदी आहे इन कैफ़ियत ते बि अल्लाह रहमत नाज़िल फरमाईंदो आहे फरमाईंदा वक़ाल अलज़ीन ऊतुल इल्म इल्म वारनि चयो न कि वैलकुम सवाबुल्लाहि हलाकत हुजे तव्हांजे मथां अफ़सोस सवाबुल्लाहि ख़ैरुल लिमन आमन अल्लाह जो सवाब त उन्हनि जे लाइ आहे भलो सवाब उन्हनि जे लाइ जिन ईमान आंदो अमल सालिह कया वला युलक़ाहा इल्ला साबिरून ऐं फरमाई त जन्नत उन्हनि खे मिलंदी जेके सब्र कंदा आहिनि इहो ई त सब्र आहे तव्हांखे जो माल मिले हुनखे मिले थो फ़र्क़ु कहिड़ो थियो हुननि खे माल ॾिसी तव्हां गुरबत ते सब्र कंदव त आख़िरत में पोइ हुनजा मज़ा ॾिसो
फखसफना बिही व बिदारिहिल अर्द। हा हाणे अचे तो मूसा अलैहि सलाम के झलियो त ज़ालिम एड़ी हरकत न कर विड़ो न अल्लाह जे नबी सा विड़ो। अल्लाह पाक मूसा अलैहि सलाम दुआ घुरी, अल्लाह पाक फरमायो हुकुम फरमायो ज़मीन के ज़मीन फाट, जेको कारून है उन सां गॾु जेके भी उन जा साथारी घर समेत या माल समेत उहे सब ज़मीन जे अंदर घर फखसफना बिही असां उनके ज़मीन जे अंदर फसायोसे घर कयोसे व बिदारिहिल अर्द उन जे ज़मीन जे घर के वमा कान लहु मिन फ़ियतिन यंसुरून मिन दूनिल्लाह ऐं पोइ उन जी कोई भी मदद कंदड़ न हुयो उनखे इन अज़ाब खां कोई भी छॾाए न सघे। रब जो हुकुम थियो केरु थो छॾाए सघे। वमा कान मिनल मुंतसिरीन पोइ उन जो मददगार न हुयो। वअस्बह अलज़ीन तमन्नऊ मकानहू ऐं पहिरियां जेके उन जो माल मता ॾिसी करे चवनि पिया वाह 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 जो माल आहे हिन वटि, उन्हनि जो ॾिसो त हे साहब असां वटि ग़लति थियो। पोइ चवनि पिया रब पनाह ॾे असांखे अहिड़ो मर्तबो नथो खपे। माना अखियुनि सां जॾहिं ॾिसनि पिया त पोइ यकीन कनि पिया, बाक़ी अॻ में मूसा अलैहि सलाम जो यकीन न पिया कनि। अल्लाह फरमायो त तव्हां जे साम्हूं इहे वाक़िया अथव, इन्हनि मां सबक़ वठो। मालदार जे माल ते कॾहिं बि एतिराईंदा न कयो, पंहिंजे हाल ते शुक्र कयो, सब्र कयो, अल्लाह आख़िरत में जन्नत अता फरमाईंदो। वअस्बह अलज़ीन तमन्नऊ जॾहिं उहो सुबुह कयो उन्हनि माण्हुनि जेके तमन्ना कनि पिया उन जे मर्तबे जी मक़ाम जी बिलम्स सुभाणे ते चवनि पिया भई क अल्लाह यबसुतु रिज़्क़ लिमन यशा, सही असांजे लाइ काफ़ी आहे जेको तो रिज़्क़ ॾिनो, रिज़्क़ खे कुशादो कंदड़ बि तो, रिज़्क़ खे ॾींदड़ बि तो। सुभाणे ते वेठा पोइ तकबीर जा तौहीद जा नारा वेठा करनि। ख़बर त मुल्क जहान जी अखियुनि सां ॾिसण खां बाद में अॻ में जॾहिं रब जे नबी उन्हनि खे दावत ॾिनी उन वक़्त कोन असुल सबक़ इहो आहे इंसान जो त माण्हू अखियुनि सां ॾिसण खां अॻ में ईमान आणे मज़ो करे ऐं सब्र बि उनजो जेको आहे अजुर बि उनजो आहे ग़ैबत ईमान आणण जो अजुर बि अल्लाह पाक उन रखण फरमायो। फरमाई त लिमन यशाउ मिन इबादिही व यक़दिर पंहिंजे बाननि खां जेके चाहींदो आहे ॾींदो आहे। लौला अमन अल्लाहु अलैना उन्हनि चयो जेकॾहिं असां बि अल्लाह ते ईमान न आणियूं हा त असांखे बि रब ग़रक़ करे इन्हनि सां गॾु। वई क अन्नहु ला युफ़्लिहुल काफ़िरून फरमाई त अल्लाह पाक कॾहिं बि काफ़िरनि खे कामयाब न आहे करणु फरमाईंदो। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झ अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।